Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कौमी असम्बली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के इस्तेमाल बाबत वज़ीर आज़म की तजवीज़ रद्द करे छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त सॼी दुनिया इलेक्ट्रॉनिक वोटिंग के निज़ाम खे रद्द करे छॾियो। इलेक्शन कमीशन भी इलेक्ट्रॉनिक वोटिंग के नाक़ाबिले अमल करार ॾेई चुकी आहे। हिक माण्हू की ख़्वाहिश या हुकूमत हसास कम न कया वेंदा आहिनि। वज़ीर आज़म इलेक्ट्रॉनिक वोटिंग बदिरां तबाह मईशत, महांगाई और बेरोज़गारी के मुंहुं ॾियण लाइ अवाम जो फ़िक्र करे मुल्की साख, इंसाफ़, शफ़ाफ़ियत और कानून की हुक्मरानी से बेहतर थींदी आहे। सुतमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ चूंड सुधारनि जो मुसविदो पढ़ण बिना वज़ीर आज़म की आछ रद्द करे छॾी। अपोजिशन लीडर पहिरीं मुसविदो पढ़े बाद में रद्द अमल ॾिए। सिंध में कोरोना जो फैलाव रोकण लाइ लॉकडाउन, कारोबारी मरकज़ बंद रखिया विया। कराची सेंट्रल ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 हफ़्तनि लाइ लॉकडाउन, गुलबर्ग, लियाकताबाद, नॉर्थ कराची और नॉर्थ नाज़िमाबाद के मुख़्तलिफ़ ब्लॉक्स में लॉकडाउन लागू। हैदराबाद, सखर, लाड़कानो, दादू और ॿियनि शहरनि में मार्केट्स बंद। मिठियाणी में लॉकडाउन बावजूद बाज़ारूं और दुकान खुलियल। वापारियुनि ऐं शहरियुनि मास्क तोड़े समाजी विथीअ खे नज़रअंदाज करे छॾियो। बाडरह में बाज़ारुनि ऐं दुकाननि ते शहरियुनि जी रश। इंतज़ामिया लॉकडाउन और SOP से अमल कराइण में नाकाम। कंबर में पुलिस शाही बाज़ार, रेशम घिटी और सोनारा बाज़ार बंद कराए छॾियूं। सऊदी अरब में पाकिस्तान ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ कोरोना टेस्ट लाज़मी करार। सिविल एविएशन अथॉरिटी सऊदी का ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ 5 मई का SOPs तब्दील करे छॾिया। सिविल एविएशन इख्तियारनि जो चवणु आहे त सऊदी अरब में ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ कोरोना टेस्ट लाज़मी हूंदी। टेस्ट रिपोर्ट 72 कलाकनि खां वधीक पुरानी न हुजे। मुसाफ़िरनि खे पंहिंजे ख़र्च ते क्वारंटीना थियणो पवंदो। हैदराबाद में कोरोना के मस्बत केसिस की शरह 18% थी वई। सिविल अस्पताल हैदराबाद में वधीक हिक औरत कोरोना विघे फौत। मीरपुर ख़ास पासे 44 वरनि की नाज़िश के कुछ ॾींहं अॻु हैदराबाद मुंतकिल कयो वियो हो। बलोचिस्तान में कोरोना के मस्बत केसिस की शरह 20% खां वधी वई। सूबाई राजधानी कोयटा में मस्बत केसिस की शरह 23% रिकॉर्ड। वफ़ाक़ी घरू खाते सॼे मुल्क में ख़ास करे शहरी इलाइक़नि में यौम अली के जुलूसनि ते पाबंदी लगाए छॾी। SOPs तहत मजलिसूं करण की इजाज़त। पंजाब के औकाफ़ खाते मस्जिदुनि अंदर एतिकाफ़ ते पाबंदी लगाए छॾी। लाहौर में आचर ॾींहुं भी मुकम्मल लॉकडाउन। खाधे पीते, मेवन, गोश्त और भाॼियुनि जा दुकान सुबह 9 वगे का शाम 6 वगे ताईं खुलियल रहंदा। शहर जूं ॿियूं मार्केट्स और बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट भी बंद। बलोचिस्तान के वॾे वज़ीर जाम कमाल सूबाई वज़ीर सालेह भूतानी का कलमदान वापस वठी छॾियो। बल्दियात खाते जो कलमदान वॾे वज़ीर हवाले करण जो नोटिफिकेशन जारी। ज़रियनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर जाम कमाल और सालेह भूतानी विच में कुछ अरसे का इख्तिलाफ़ हुआ। पेशावर में ATC जज आफ्ताब आफरीदी के कत्ल केस की जांच में अहम अग भराई। गिरफ़्तार जवाबदारन अदालत आॾो कत्ल जो एतराफ़ करे वरितो। जज आफ्ताब आफरीदी के कत्ल करण जो मनसूबो निजी होटल में तैयार किया वियो। जवाबदार ज़ाकिर शाह एतराफ़ी बयान में चयो आहे त हुन पंहिंजे चाचे वज़ीर अकबर के कत्ल जो प्लान वरितो। जवाबदार बिलाल आफरीदी चयो त जज आफ्ताब आफरीदी के कुटुंब सां संदन पुरानी दुश्मनी हुई। गुज़िरियल महीने फायरिंग के वाक़े में जज आफ्ताब आफरीदी, संदसि घरवारी, नुंहुं ऐं पोटो मारिजी विया हुआ। मलीर में कदीमी गोठन ते मुबैना कब्ज़े लाइ ऑपरेशन खिलाफ बहरिया टाउन के मुख्य दरवाजे अॻियां एहतजाज। जलाल महमूद शाह की अगवानी में SUP कारकुननि ऐं ॻोठाणनि जो मुज़ाहिरो। बहरिया टाउन इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत खिलाफ नारेबाज़ी।
मुज़ाहिरे खे ख़िताब ऐं ॻोठाणनि सां मुलाक़ात दौरान एसीपी सरबराह जलाल महमूद शाह चयो आहे त बहरिया टाउन जे भर पासे क़ाइमु क़दीमी ॻोठनि ते कब्ज़े जी साज़िश में पीपल्स पार्टी बि मुलविज़ आहे। तारीख़ी वसननि ते कब्ज़े जो गठजोड़ नाकाम बणायो वेंदो। ऐं अदाकारा हिरा मानी बि कराची में फोरुनि खां बची न सघी। डिफेंस में अदाकारा हिरा मानी ऐं संदसि ॿारनि खां पुरलुट जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में नज़र अची रहियो आहे त अदाकारा पंहिंजे ॿारनि सां गॾु गाॾीअ ते घर पहुती त ॿिनि मोटरसाइकिल ते सवार बोरू पहुची विया। हथियारबंद अदाकारा खां मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। पुलिस जो चवणु आहे त मुतासिर कुटुंब तरफ़ां फुर वाक़े बाबति का बि रिपोर्ट दाख़िल न कई वई आहे। जांच टीम अदाकारा हिरा मानी सां मुलाक़ात करे ॼाण वठंदी।